एसएसपी सखर अमजद अहमद शेख की हिदायत ते सखर पुलिस जो ॾोहारनि रूपोश जवाबदारनि ऐं इश्तिहारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन 6 जवाबदार गिरफ़्तार। इन सिलसिले में सखर पुलिस तर्जमान मूजिब एसएचओ एयरपोर्ट थाने की हद में ॻुझे इतलाउ ते कामयाब कार्रवाई कंदे एक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार लियाकत महर पुलिस संगीन केसनि में घुर्बल हो। अहिड़ी रीत सखर जी सी सेक्शन थाने जे पुलिस स्नैप चेकिंग दौरान ॿिनि इश्तिहारी जवाबदारनि के गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार साजिद आराई ऐं शुएब अब्बासी पुलिस के संगीन केस में घुर्बल हुआ ऐं एसएचओ कादरपुर ॻुझे इतलाउ ते थाने जी हद में कार्रवाई करे हिक मफ़रूर जवाबदार दिलीजान रांझाणी के गिरफ़्तार करे वरितो, जेको पुलिस के केतिरनि केसनि में घुर्बल हो। एसएचओ थाने कंदरा पुलिस स्नैप चेकिंग दौरान ॿिनि रूपोश जवाबदारनि के गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि में सोढो जागीरानी ऐं अली हुसैन जागीरानी शामिल आहिनि, जेके पुलिस स्नैप जे संगीन केसनि में घुर्बल हुआ। पुलिस की कामयाब कार्रवाई ते एसएसपी सखर अमजद अहमद शेख पुलिस टीम के शाबाशी ॾींदे कार्रवाई तेज़ करण जा हुकुम जारी कया आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।